जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम में चऊं था भली कार। अव्हांखे ॿुधायोसीं त पाण वापसि ईंदासीं त ईरान जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो सीनियर सहाफ़ी तजज़िया जुनैद अंसारी साहब जेके आहिनि उहे असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि ऐं इंटरनेशनल मामलनि ते असां जुनैद साहब खे ई ज़हमत ॾींदा रहूं था। जुनैद साहब, तमामु घणी महिरबानी साईं, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। वॾी महिरबानी नसीर साहब। कीअं त ॾिसो हीअ जेका ईरान वारी सूरत हाल डेवलप थिए पई, पहिरें त जॾहिं एहतजाज शुरू थिया त यूरोप हुजे, अमरीका हुजे, हिकिड़ो सॾु इहो आहे त भई हिकिड़ी इंडिजीनियस मूवमेंट आहे, उतां जा माण्हू जेका उतां जी रिजीम आहे उनखां तंग आहिनि। पर जॾहिं हाणे असां ॾिसूं पिया त उहे पुरतशदुद मुज़ाहिरा घणे भाङे ख़तमु पिया थियनि या उन्हनि ते कंट्रोल आंदो वियो आहे, त ट्रम्प साहब उन्हनि खे चवनि पिया त रोडनि ते अचो, ॿीहर अचो, मुज़ाहिरा कयो ऐं जल्द अमरीका जी मदद तव्हांजे लाइ पहुचे पई। ऐं ख़बरूं इहे बि हलनि पियूं त सिधी रीति को अमरीका हमले जी प्लानिंग बि करे चुको आहे। त जेकॾहिं इंडिजीनियस मूवमेंट आहे त पोइ माण्हुनि खे अपील करण जी कहिड़ी ज़रूरत आहे ऐं छा पिया ॾिसो जॾहिं मुज़ाहिरनि ते कंट्रोल बि थियो त हाणे कहिड़ो जवाज़ हूंदो जेकॾहिं अमरीका चाहे थो हमिलो करणु? अव्हांखे लॻे थो त अहिड़ो को इम्कानु आहे या इहो सिर्फ़ु धमकियुनि जी हद ताईं हूंदो? नसीर साहब, हिकिड़ो तव्हां पंहिंजे इंट्रो में हिकिड़ो लफ़्ज़ अदा कयो, इंडिजीनियस मूवमेंट। जॾहिं बि एतिरनि वॾनि मुल्कनि में या अहिड़नि अहम मुल्कनि में, वॾनि खां वधीक अहम मुल्कनि में का मूवमेंट थींदी आहे, उहा का इंडिजीनियस हूंदी ई कान्हे। ईरान जी तव्हां हिस्ट्री खणी ॾिसो 1950 खां ऑनवर्ड्स, त जेके बि ईरान में तब्दीलियूं आयूं आहिनि हुकूमत में, चाहे वज़ीर आज़म जी तब्दीली 50 वारे ॾहाके में या जेको ईरानियन रेवल्यूशन हो, कुझु बि इंडिजीनियस कोन हो। सही तारीख़ जो ॿुधाए थी। हाणे जेकॾहिं पाण तारीख़ जो तज्ज़ियो हक़ीक़तुनि जे बुनियाद ते कंदासीं त उहो हिकिड़ो ॾाढो माना उनजा फैक्चुअल अंडरस्टैंडिंग धार आहे। इवन ईरानियन रेवल्यूशन जेको आहे उहो 1979 में, हाणे चयो त वञे थो त उहो बि बाज़ार नांदो। अॼुकल्ह बाज़ारी ईरानी सही बाज़ारी लफ़्ज़ तव्हां ॿुधो सही हूंदो, घणो मार्केट में हूंदो। हा उहो जो ग्रांड बाज़ार जा दुकानदार आहिनि, उन्हनि एहतजाज कयो, उन्हनि वापारियुनि ऐं उन्हनि दुकानदारनि साथ ॾिनो ग्राउंड ते 1979 में। त मौजूदा जेका ईरानियन रिजीम वेठी आहे उन्हनि बाज़ारनि जे एहतजाज जे करे वेठी। ऐं 28 डिसंबर 2025 ते बि जेको एहतजाज शुरू थियो ईरान जे अंदरि, उहो बि हिननि बाज़ारनि शुरू कयो। ऐं अॼु पाण 15 जनवरी ते ॻाल्हाए रहिया आहियूं, ग़ालिबन 18 ॾींहं थिया आहिनि। हाणे सिचुएशन हीअ आहे, जेके आज़ाद ज़रिया आहिनि, हाणे आज़ाद ज़रिया त कोन था चऊं, जेके माना यूरोप बेस्ड या अमेरिकन बेस्ड टीवी चैनल्स आहिनि या जेका न्यूज़ जा ज़रिया आहिनि, उहे त दावा कनि था त ग़ालिबन 12,000 खां 20,000 प्रोटेस्टर्स मारिजी चुका आहिनि। पर जेके ईरानी हुकूमत आहे उहा चए थी हिन वक़्त ताईं त 2,500 खां वधीक जेके आहिनि, जेके माण्हू आहिनि उहे मारिजी चुका आहिनि एहतजाजी मुज़ाहिरनि में, जंहिंमें 147 जेके ईरानी सिक्योरिटी एहलकार बि आहिनि। सही हाणे जेकॾहिं पाण इन जो तज्ज़ियो कयूं गहराई में, पाण जॾहिं प्रोग्राम कयो आहे आलमी सूरत हाल ते, त ज़ाहिर आहे उन जो इम्पैक्ट ग्लोबली ॾिसी ई उन्हनि शयुनि खे ॾिसंदा आहियूं। सही अमेरिका जेको लीडर हो, जंहिं माना अमेरिका लिबरलिज़म ऐं ग्लोबलाइज़ेशन जो नारो ॾिनो हो सोवियत फाल खां पोइ, त हाणे ग्लोबलाइज़ेशन अमेरिका जी ज़ाहिर थी पई आहे त उहा ग्लोबलाइज़ेशन जेका बि हूंदी उन में उनजो चौधरी अमेरिका ई हूंदो। ऐं सही सही सिधी ॻाल्हि आहे, अमेरिका पंहिंजी मुकमल तौर ते दुनिया जे हर ख़िते अंदरि पंहिंजी जेका आहे डोमिनेंस बरक़रार रखण लाइ ऐं उनखे वधाइण लाइ कमु करे रहियो आहे। सही ऐं हुनजो उहो क़ौमी मफ़ाद जेको अमेरिकी ख़ुदि सम्झनि था। हिन वक़्तु बि ईरान जी सिचुएशन हीअ आहे त जून में पाण तव्हांजे प्रोग्राम में तज्ज़िया कयासीं, मुंहिंजे ख़्याल में तज्ज़िया तव्हांजी टीवी चैनल ते पिया हूंदा, इहे लफ़्ज़ मां जी वर्जायां बिल्कुलु थो। 2025 जून में पाण तव्हांजे प्रोग्राम में ॻाल्हि कई त ग्लोबल रेस आहे डोमिनेंसी जी अमेरिका ऐं चीन जे विच में। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहे ख़िता जेके हमेशह अमरीकी असर हेठि रहिया, अमरीकी दबदबे हेठि रहिया, हाणे उन्हनि ख़ितनि में चाइना पेनिट्रेट करे वेठो। हाणे कीअं अमेरिका चाहींदो त चीन जो असर रसूख़ उन्हनि ख़ितनि में वधे, चाहे उहो वेनेज़ुएला हुजे। सही हाणे मिसाल तौर ते वेनेज़ुएला जो 303 अरब बैरल जेको हिन वक़्त ताईं दुनिया में प्रूव्ड जेको वधि में तेल जा ज़ख़ीरा वेनेज़ुएला मां निकिता, दुनिया जो 17% तेल वेनेज़ुएला में आहे, जंहिंजी सादी ॿोलीअ में क़ीमत जेका आहे उहा आहे 180 खरब डॉलर, अरब न 180 खरब डॉलर, माना 18 ट्रिलियन डॉलर जो तेल आहे। सिर्फ़ु वो तेल न आहे, रेयर अर्थ मेटल्स आहिनि उते, ऐं उते वॾे वॾो अमेरिका जो इन्फ्लुएंस आहे। और ख़ुदि चाइनीज़ जेको आहे हींअर मुख़्तलिफ़ तज्ज़िया नगार बि चवनि वेठा त चीनी इन्फ्लुएंस घटाइण लाइ वेनेज़ुएला खे अमेरिका क़ाबू कयो। ठीकु त अमेरिका आख़िर कीअं चाहींदो? मां हिकिड़ो वॾी ज़िमेदारी सां इहा ॻाल्हि कयां थो, ऐं मुंहिंजे ख़्याल में घणा तारीख़ सां रिलेटेड जेके शागिर्द आहिनि ऐं जिन जे तज्ज़िये जो लेंस जेको आहे उहो फैक्ट्स जे आधार ते हूंदो, त 1979 वारो ईरानियन रेवल्यूशन ख़ुदि ग्लोबल मंशा सां आयो हो, ऐं ग्लोबल मंशा तहत ई उहो रेवल्यूशन आयो हो। ऐं उनखां पोइ ही जेका मौजूदा ईरानियन रिजीम वेठी आहे, कंहिं हद ताईं ग्लोबल ऑर्डर जेको आहे उन में हू
पंहिंजो स्पेस ठाहे वेठा आहिनि त जेके आलमी चौधरी आहिनि उहे बि उन्हनि सां सहमत आहिनि इन अदर वे, ठीकु आहे। पर हाणे छा थियो आहे, अमेरिका जो कॾहिं बि न चाहींदो, मुंहिंजो अहम जुमिलो अथव जी त उहे खिता जिते सुकून सां चीन कारोबार करे सघे उते स्टेबल हुकूमतूं हुजनि। सही अमेरिका जे फेवर में आहे त इनस्टेबिलिटी थिए, छाकाणि त चीन जो हिन वक़्तु मिडल ईस्ट में जेको लॉन्चिंग पैड आहे ऐं मुस्तक़बिल में थी सघे थो, उहो सिर्फ़ु ईरान थी सघे थो ऐं ईरान जी मौजूदा रिजीम थी सघे थी, सही छाकाणि त 53 अरब डॉलर जो तेल ईरान जेको आहे एक्सपोर्ट करे थो चाइना खे। सही हाणे जेकॾहिं इहे स्टेबल हूंदा, इहे मुस्तहकम हुकूमतूं हूंदियूं, त चीन जो कारोबार हिननि सां वधंदो ऐं चीन जो ग्लोबल इन्फ्लुएंस धार वधंदो। त अमेरिका जी इहा मंशा आहे ऐं अमेरिका लेड ग्लोबल वर्ल्ड ऑर्डर जी मंशा आहे त चाइना खे हर उन जाइ ते कंटेन कयो जिथे उहो सुकून सां कारोबार करे सघे, सही मुमकिनात में हुजे। तंहिंजे करे अमेरिका जी इहा मंशा रहंदी, पहिरीं मंशा रहंदी ईरान जे अंदरि अदम इस्तेहकाम हुजे, नंबर 1। नंबर 2, जेका बि उते गवर्नमेंट असां इंस्टॉल कयूं उहा कंट्रोल्ड ऐं मैनेज्ड हुजे। सही इन में ॿ फैक्टर अथव। हाणे तव्हांजो इहो अहम सवाल थी सघे थो त छा पोइ वाकई ईरान जे अंदरि अमेरिका रिजीम चेंज चाहे थो? सही इन जो मां मुख़्तसर तव्हांखे जवाबु ॾियां, उहो ही आहे, जेकॾहिं वाकई अमेरिका रिजीम चेंज चाहे हा, त अमेरिका खे वॾे में वॾो मौक़ो हो जून में जॾहिं इसराइल जंग हमलो कयो ईरान ते, क्राइसिस पैदा थियो। सही अमेरिका बिल्कुलु रिजीम चेंज चाहे थो, पर कंट्रोल्ड तरीक़े सां, मैनेज्ड वे में। त माना अंदरां ई रिजीम मां अंदरां को माण्हू निकिरी अचे, पोइ माना रिजीम चेंज थिए। उनजो अमेरिका खे ख़तरो ही आहे त जेकॾहिं फौरी तौर ते असां रिजीम कंदासीं, चेंज कंदासीं, हुकूमती ईरान जी थियोक्रेटिक हुकूमत चेंज कंदासीं, त मुमकिना तौर ते हिकिड़ो ख़ाल पैदा थींदो। उहो ख़ाल भरण लाइ का बि अहिड़ी कुवत ग्राउंड ते मौजूदु न आहे जो सुभाणे ईरान जे अंदरि वॾे पैमाने ते को घरू वेड़ या क्राइसिस पैदा थी वञे, उनखे मैनेज कीअं करे सघिबो। सही छाकाणि त हीअ लॉन्च त कनि था रज़ा शाह पहलवी जे पुट खे, पर ग्राउंड ते हुनजी एॾी का वॾी सपोर्ट न आहे। सही त अमरीकी स्ट्रेटेजिस्ट ऐं अमरीकी पॉलिसी मेकर इहो कतई न चाहींदा त ईरानी हुकूमत चेंज करण जे पोयां असां ईरान में घरू वेड़ करायूं, छाकाणि त ईरान, इराक, लिबिया या तव्हांजो शाम न आहे। त पोइ कीअं था ॾिसो, जीअं मां चओ था त हू चाहिनि था त माना क़यादत चेंज थिए, त आयतुल्लाह अली ख़ामनाई जेको 1979 खां वठी वेठो आहे हींअर ताईं, उनजी मौजूदगी में केरु हूंदो जेको एॾो वॾो रिस्क खणंदो त उनजे साम्हूं अचे, या इहे बि ख़बरूं हलनि पियूं त इम्कानी तौर ते जेको टारगेट थी सघे थो त क़यादत बि थी सघे थी, या जेका एयर स्ट्राइक हूंदी उहा महदूद पैमाने ते हुजे त मौजूदा क़यादत जो ख़ात्मो आणिजे, पोइ उन मंझां को अहिड़ो माण्हू आणिजे जेको थोरो नरम गिर हुजे। नसीर साहब, इन में अहम सवाल आहे तव्हांजो। इन में मां तव्हांखे 2-3 शइ फैक्टर ॿुधायां। 28 डिसंबर ते जेॾी महिल एहतजाज शुरू था थियनि, तव्हां गुज़िरियल साल जो तजियो करे ॾिसो, नेपाल खां शुरू थियो या ॿिया नंढा नंढा मुल्क बांग्लादेश खां शुरू थियो, त उते रिजीम चेंज कीअं थियो। हाणे नेपाल आहे 1,40,000 स्क्वायर किलोमीटर मुल्क आहे, 2 करोड़ आबादी आहे। सही बांग्लादेश आहे 1,40,000 स्क्वायर किलोमीटर मुल्क आहे, उन ते हिकिड़ो सेंट मार्टिन आइलैंड आहे, उन ते अमेरिका जी अख आहे, उते हुननि हुकूमत चेंज कराई। सही उन जे निस्बत ईरान वॾो मुल्क आहे, बिल्कुलु 16.5 लख स्क्वायर किलोमीटर उनजी एराज़ी आहे। आबादी भले बांग्लादेश खां घटि अथसि, 8-9 करोड़ अथसि, पर उनजो सिविलाइज़ेशन जो वॾो इम्पैक्ट आहे, 3.5 साल तारीख़ आहे। उनखां पोइ हिकिड़ो पूरो मुस्लिम सेक्ट आहे, उनजो उहो लीडर आहे। बिल्कुलु हाणे थिए छा थो साईं, जेकॾहिं एॾे वॾे मुल्क में का तव्हां डिस्ट्रप्शन कंदव या डिस्टर्बेंस कंदव, हुकूमत चेंज कराईंदव, त तव्हां वटि हिकिड़ो अल्टरनेट प्लान हो। करोड़े माण्हुनि जो समाज आहे। ॾिसो, जेकॾहिं ग्लोबली मंशा सां, ग्लोबल वर्ल्ड ऑर्डर जी मंशा सां, जंहिंजो लीडर अमेरिका आहे, जेकॾहिं ईरान जे अंदरि का हुकूमती तब्दीली अचे थी, त ॿियो जेको माण्हू ही लॉन्च कंदा या इंस्टॉल करणु चाहिनि था, त पोइ उहो मासिस खे क़बूल हूंदो, छाकाणि त इहा त हिकिड़ी हक़ीक़त आहे न साईं। 50 खां 60 सैकड़ो, जेकॾहिं तव्हां 30 खां 40 सैकड़ो माण्हू एंटी गवर्नमेंट कढण में कामयाबु वञो था, त ग्राउंड रियलिटी आहे त 50 खां 60 सैकड़ो माण्हू, 60 सैकड़ो हींअर बि रिजीम जे हिमायत में आहिनि। ऐं उहो संडे ते असां ॾिठोसीं बि सही, जंहिं अंदाज़ में माण्हू ॿाहिरि आया हिमायत में, लखे माण्हू निकिता। त पोइ हाणे पोइ त क्राइसिस पैदा थींदो, ख़तरनाक घरू वेड़ पैदा थींदी। पोइ ईरान जी घरू वेड़ रुगो ईरान ताईं त महदूद न रहंदी, पोइ त अमेरिका जा जेके मफ़ाद आहिनि हिन खिते में, उहे बि डिस्टर्ब थींदा। उहे दुनिया हर पासे डिस्टर्ब थींदा, ईस्टर्न साइड ते डिस्टर्ब थींदा, नॉर्दर्न साइड ते डिस्टर्ब थींदा, वेस्टर्न साइड ते बि डिस्टर्ब थींदा। त अमेरिका हिते कंट्रोल्ड मैनूवरिंग चाहे थो, त कंट्रोल तरीक़े सां तब्दीली अचे। ऐं उहा कीअं मुमकिन आहे, उन जे लाइ छा थींदो? सवाल त वरी बि उहो आहे त मौजूदा क़यादत खे जी
इन ते मुमकिना तौर ते जेको नज़र अचे थो त अमेरिका इन ई रिजीम जे अंदरां ॿी क़यादत आणे साम्हूं बीहारे, नंबर 1। नंबर 2, को अहिड़ो सेटअप जेको ईरानी जेका पब्लिक आहे उन खे ॿिन्ही पासे मैसेज खे क़बूल हुजे, को इंटरम सेटअप हुजे जेको इलेक्शन जे ज़रिए अॻिते अचे, जंहिंखे वैलिडेट जेको आहे अमेरिका ऐं उन जेको इंटरनेशनल बॉडीज़ बि कनि, ऐं हिकिड़ो अहिड़ी गारंटीड सेटअप अचे जंहिं में सभिनि जा मफ़ादनि जो तहफ़ुज़ अचे, जेको मुमकिना तौर ते ॾिसो साईं, हाणे जेके प्रोग्रेसिव कुवतूं आहिनि, शागिर्द ॿाहिरि निकिता आहिनि, कारोबारी माण्हू ॿाहिरि निकिता आहिनि, 2,500 माण्हू मारिजी विया आहिनि, ऐं जेके बि ऑफिशियल रिपोर्ट्स आहिनि मे बी इन खां 5 खां 6,000 थी सघनि था। त हाणे उन सॼी सूरत हाल में ऐं हिकु अहिड़ो मुल्क जेको सिविलाइज़ेशन रखे थो, तारीख़ रखे थो, जंहिंजो इन्फ्लुएंस आहे, उनखे तव्हां एॾे वॾे पैमाने ते उन में अंदरि इनस्टेबिलिटी नथा आणे सघो। तव्हांखे हाणे मिसाल तौरु जेकॾहिं कुझु तजिए नगार इहो था चवनि था रज़ा शाह पहलवी जो पुटु अचे थो, मां उन सां एग्री नथो कयां। सही उहो जेकर रज़ा शाह पहलवी जे पुट खे आणींदा त हिकिड़ो वॾो डफेड़ पैदा कंदा, ऐं उहो डफेड़ जो असर तव्हां अॼु ॾिसो न, ईरान जे अंदरि 4-5 सेपरेटिस्ट मूवमेंट बि आहिनि, उन ते केरु डिस्कस ई कोन थो करे। सही ईरानी कुर्दिस्तान में वॾी आज़ादी तहरीक थी हले, ईरान में बलोच आहिनि, उहे माना सेपरेटिस्ट मूवमेंट हलाए रहिया आहिनि, ईरान में कई ॿिया हिकिड़ा फॉल्ट लाइन आहिनि, उहे फॉल्ट लाइन बि एक्सपोज थींदा, ईअं केर बि नथो चाहे सिर्फ़ु इहो थो, हिकिड़ी ॻाल्हि आहे मेजर ॻाल्हि, अमेरिका कंट्रोल्ड इनस्टेबिलिटी ईरान में चाहे थो त कंट्रोल्ड इनस्टेबिलिटी जे ज़रिए असां पंहिंजे पसंदी रिजीम आणियूं, को अहिड़े फार्मूला तहत त जीअं मुस्तक़बिल में चीन जो वधंदड़ इन्फ्लुएंस हिन खिते में असां कंट्रोल ऐं मैनेज करे सघूं। त बाज़ार ईअं लॻंदो त अमेरिका जीअं लॉन्च कयो पंहिंजो बांग्लादेश में वज़ीर आज़म इंटरिम सेटअप में, त ईरान में ज़रूरी न आहे त अमेरिका जे मंशा सां थींदो, ईरान तमामु वॾो मुल्क आहे, हर शइ अमेरिका जे मंशा सां न थींदी, सही पर हुननि जे वेझो थींदी, जेतिरो उहे चाहिनि था, को गॾियल को तरीक़ेकार निकिरंदो, को अहिड़ा प्रोग्रेसिव माण्हू हिन रिजीम जे अंदरां हूंदा, उन्हनि खे ई मथे खणी ईंदा। मे बी इहो थी सघे थो, हिकिड़ो इहो बि ख़्यालु आहे आलमी तजिए निगारनि जो त इंटरनेशनल रेवोल्यूशनरी गार्ड्स जेके ईरान जा आहिनि, उन्हनि मां का रिजीम अचे ऐं उहा ओवरथ्रो करे विझे आयतुल्ला खमनाई खे, ऐं ईरान में को फ़ौजी इनकलाब अची वञे, इहो मुमकिनात में शामिल आहे। ऐं बज़ाहिर त शयूं ट्रिगरिंग इफेक्ट में नज़र नथियूं अचनि, पर जीअं हैपनिंग्स थी रहियूं आहिनि त उन में मुमकिनात में इहो बि थी सघे थो त उहो खाल जेको आहे आयतुल्ला खमनाई या मौजूदा रिजीम जो, ईरानी फ़ौजी क़यादत भरे सघे थी। बिल्कुलु सही था चओ त जेका माशी सूरत हाल आहे हिन वक़्तु, ऐं जेके बार एहतिजाज थियनि पिया, 2009 में थियो, उनखां पोइ 17 में, वरी पोइ पाण ॾिसूं था 19 में, 22 में मुसलसल कंट्रोल, पर केसि ताईं एहतिजाजनि सां हिकिड़ी हुकूमत कमज़ोर त थी आहे, मईशत ऑलरेडी कमज़ोर आहे, इन ॻाल्हि जो केतिरो इम्कानात हाणे कंट्रोल करे विया आहिनि, 2 महीननि खां पोइ 6 महीननि खां पोइ वरी माण्हू रोडनि ते न हूंदा? साईं ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि तय आहे, ईरानी मईशत तारीख़ जे कमज़ोर तरीन माना दौर मां गुज़री रही आहे। ऑफिशियल अंगखर आहिनि, 48% इन्फ्लेशन रेट हो अक्टूबर में, जेको हींअर दिसंबर में 6% घटिजी 42.2% आहे। ऐं ईरानियन डॉलर, ईरानियन जेको रियाल आहे, ईरान जो रियाल आहे, $1 में 1.5 लख रियाल था मिलनि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो न वैल्यूएशन किथे किरी आहे। ऐं फूड जो वॾो क्राइसिस आहे, पाणीअ जो वॾो क्राइसिस आहे, इकोनॉमिक साइकिल जाम थी चुको आहे। 2009 जीअं तव्हां ॿुधायो, 17 ॿुधायो, 22 में त वॾो एहतिजाज थियो, ऐं हींअर 31 सूबा आहिनि ईरान जा, उन्हनि 31 सूबनि में एहतिजाज हले वेठो, ऐं लखे माण्हू रोड ते। हिकिड़ी ॻाल्हि तय आहे, ईरानी रिजीम कमज़ोर थी चुकी आहे, ऐं उहा हिन पोज़ीशन में न आहे जो वधीक सस्टेन करे, ईंदड़ 2-3 सालनि में हिन लाइ सस्टेनेबल फ्यूचर न आहे। असुल शइ आहे त ईरानियन रिजीम मौजूदा खे हटाए करे नेक्स्ट प्लान छा आहिनि। उन प्लान में रज़ा शाह पहलवीअ जे लाइ जेकॾहिं ही वेंदा त उहो त सिधो सो ईरानियन घरू वेड़ थी थिए। हाणे ॾिसणो इहो आहे त ईरान जी घरू वेड़ ईरान जे समाज खे त तबाह कंदी नुक़सान कंदी, पर उन जो इम्पैक्ट जेको ॿियनि इलाइक़नि ते पवंदो, छा आलमी क़ुवतूं उन इम्पैक्ट खे कंट्रोल करे सघंदियूं? त मुंहिंजो साईं ख़्यालु हीअ आहे, जे तजिए खे मां वाइंड अप कयां, ईरानियन रिजीम जो मुस्तक़बिल वाकई ख़तरे में आहे, पर उन जो अल्टरनेट प्लान्स में मे बी थी सघे थो ईरानी फ़ौजी क़यादत अॻिते अचे, ऐं उन में कोई उहे नरम गोशा बकुल नरम गोशा जेके आलमी चौकीदारनि खे क़बूल हुजनि, आलमी चौकीदारनि जी मंशा तहत का अहिड़ा विचथरा माण्हू जेके गॾाए सॾाए हली सघनि, सादी ॿोलीअ में जेके अमेरिका ऐं अमेरिका जे ग्लोबल वर्ल्ड ऑर्डर जे मफ़ादनि जो तहफ़ुज़ करे सघनि, चाइना जे वधंदड़ इन्फ्लुएंस खे मुस्तक़बिल में रोके सघनि। अहिड़ा माण्हू जेकॾहिं अची वञनि
त उहो हिननि खे क़बूल हूंदा। इन लाइ मां हिकिड़ो मिंट तव्हांजो वठंदुसि, तारीख़ में इहो मिसाल ॾियणु लाज़मी आहे। बज़ाहिर त माण्हू इहो सम्झंदा आहिनि त 1979 में जेको ईरानियन रिजीम चेंज थी, रेवोल्यूशन आयो हो ऐं मौजूदा रिजीम आई हुई, उहा को थियोक्रेटिक रिजीम पंहिंजो पाण इंस्टॉल थी। साईं ईअं न आहे, तारीख़ जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे ॼाण हूंदी त इहे वॾे में वॾो ख़तरो त सोवियत यूनियन ईरान जे मथां वेठो, ऐं सोवियत यूनियन वॉज दैट टाइम वॉज सुपर पावर, ऐं ईरान जे अंदरि लेफ्ट जी हिकिड़ी तमामु वॾी मूवमेंट हुई। ख़तरो हो अमेरिका खे त जेकॾहिं सोवियत इन्फ्लुएंस वधंदो रहियो त ईरान जे अंदरि जेको आहे इन्फ्लुएंस जेको आहे लेफ्ट वारनि जो वधी वियो त सुभाणे ओवरथ्रू करे रज़ा शाह पहलवी खे किथे लेफ्ट वारा न हुकूमत में अची वञनि। तंहिंजे करे उन दौर जो सदर जिमी कार्टर जा लेटर लिखियल आहिनि, हिकिड़ी ख़ामोश सपोर्ट हुई सही त भले थियोक्रेटिक गवर्नमेंट खे रिजीम खे अचणु ॾियो, उहो ख़ुदि ब ख़ुदि सोवियत इन्फ्लुएंस खे रोके वेंदी। त तारीख़ में इहो सबक मिले थो त ग्लोबल सुपर पावर ॾेखारींदा कुझु हिकिड़ी शइ आहिनि, हूंदो कुझु ॿियो आहे। हिन वक़्त बि ईअं आहे त ग्रोइंग कारोबारी इन्फ्लुएंस, स्ट्रेटेजिक न ऐं फौजी इन्फ्लुएंस न, पहिरियां हूंदो आहे कारोबारी इन्फ्लुएंस। जेकॾहिं चाइना जो कारोबारी इन्फ्लुएंस वधी रहियो आहे ऐं ईअं वधंदो रहियो त किथे ईरान सॼो चाइना जे कैंप में न हलियो वञे, इन शइ खे रोकण लाइ अमेरिकन स्ट्रेटेजिस्ट वॾे पैमाने ते कमु करे रहिया आहिनि। ठीकु आहे जुनैद साहब, तमामु घणी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। जुनैद अंसारी साहब जो तजियो अवां जे साम्हूं आहे ऐं ॾिसूं था त ईंदड़ ॾींहंनि में छा थियणु वञे पियो। इहो धमकियूं त तमामु घणियूं आहिनि। इन विच में ट्रम्प साहब पाण इहो बि तस्लीम कयो आहे त ईरान जे अख़्तियारनि ॻाल्हियुनि जी बि आज़ कई आहे। सो वाक़ई के महदूद पैमाने ते कार्रवाई थींदी, उनखां पोइ के ॻाल्हियूं थींदियूं, ॻाल्हियुनि में छा तइ थींदो, जेके शर्त हूंदा छा ईरान जी अख़्तियारियूं उहे क़बूल कंदियूं, छाकाणि ऑलरेडी उन्हनि जी मईशत ते तमामु घणो असरु थियो आहे। वधीक जेकॾहिं पाबंदियूं लॻनि थियूं, जेके ट्रम्प चयो बि आहे त जेके मुल्क ईरान सां कारोबार कनि था 25% उन्हनि ते वधीक टैरिफ लॻायो वेंदो ऐं उन सां उन जी मईशत ते अञा वधीक जेको आहे असरु पइजी सघे थो। सो छा ॻाल्हियुनि जो मामिलो वेंदो, महदूद पैमाने ते का कार्रवाई थींदी या छा, ईंदड़ ॾींहंनि में पाण ते ॻाल्हाईंदासीं। असांजो अॼु जो ई प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांखे इजाज़त, अलाए निगहबान।